सिंध असेंबली में ज़रई इनकम टैक्स बिल 2025 मंजूर। सिंध काबीना में मंजूरी बाद सूबाई वज़ीर ज़ियाउल जार पारां बिल सिंध असेंबली में पेश कयो वियो। बिल अक्सरियत राय से मंजूर। ज़रई इनकम टैक्स बिल जनवरी 2025 का लागू होंदो। ज़रई टैक्स में लाइव स्टॉक के शामिल न कयो वियो। ज़रई टैक्स सिंध रेवेन्यू बोर्ड जमा कंदो। कुदरती आफ़तुनि जी सूरत में ज़रई टैक्स में एडजस्टमेंट कई वेंदी। आबाद एराज़ी के लिकाइण जी सूरत में ॾंढ लगायो वेंदो। नंढियुनि कंपनियुनि ते ज़रई टैक्स 20% ऐं वॾियुनि कंपनियुनि ते 28% लागू हूंदो। 150 मिलियन ज़रई आमदनी हासिल कंदड़ ज़रई टैक्स का अजा हूंदा। 200 मिलियन का 500 मिलियन ताईं आमदनी ते 10% एग्रीकल्चर टैक्स लागू हूंदो। भाॼियुनि जूं क़ीमतूं वधी वेंदियूं। कणिक ऐं चांवरनि समेत ॿियूं जिन्सूं बि महांगियूं थी वेंदियूं। असांखे साफ़ चयो वियो त बिल पास न थियो त IMF टीम न ईंदी। असां डिफॉल्ट में हलिया वेंदासीं। ज़रई टैक्स कानून पास करण लाइ IMF जो दबाव हो। IMF सां ॻाल्हियूं करण बाद FBR ऐं वफ़ाक़ी हुकूमत टैक्स लॻाइण जो चयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो सिंध असेंबली में ख़िताब। वॾे वज़ीर चयो त टैक्स लॻाइण ते ख़ुशि न आहियूं, पर हुकूमत हलाइण लाइ लॻाइणी पवंदी आहे। हद पूरा न थियनि त टैक्स वधाइण को हल न आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो न आहियूं, पर सपोर्ट करे रहिया आहियूं। उहा अजीब ॻाल्हि आहे त कुझु माण्हू ख़ुशि थी रहिया आहिनि त ज़रई टैक्स लॻी वियो। असां ज़रई टैक्स लॻाइण ते ख़ुशि न आहियूं। पघारदार तबिको सभ खां वधीक टैक्स ॾेई रहियो आहे। नथा चयूं त असां IMF प्रोग्राम ख़तमु थियण जो सबबु बणिजूं। IMF सां ॻाल्हियुनि में सूबनि खे शामिल न करणु ग़लति आहे। असांखे ॿुधायो वियो त जनवरी में IMF वफ़द नथो अचे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध रेवेन्यू बोर्ड 8 साल में पंहिंजा टारगेट पूरा कया। हिन साल बि 1 अरब उगाड़ी चुका आहियूं। FBR करप्शन जो गढ़ आहे। मुंहिंजी पंहिंजी फैमिली जी 1000 एकड़ ज़मीन आहे। डैम ठहण बाद 1000 एकड़ ज़मीन बंजर बणिजी वेंदी। अपोज़िशन लीडर अली खुर्शीदी चयो आहे त ज़रई टैक्स सिंध रेवेन्यू बोर्ड गॾु कंदो। सिंध रेवेन्यू बोर्ड अॻु ई पंहिंजा 70 खां 80% हद पूरा न करे सघियो आहे। वज़ीर हाणे दाऊं करे रहिया आहिनि त सिंध खे एतमाद में न वरितो हुयो। छा वॾे वज़ीर आज़म खे हुन मामले ते ख़त लिखियो हो। सिंध असेंबली में ॻाल्हाईंदे अली खुर्शीदी चयो त PP वारा हिते कुझु चई रहिया आहिनि ऐं अमल ॿियो करे रहिया आहिनि। उहो बिटो मयार आहे। पीपल्स पार्टी वटि मेजॉरिटी आहे जेको वणे सो करे। इहो को दिलि सां न पिया कयूं। हिकिड़ी मजबूरीअ जी हालत आहे। मजबूरी छा? मजबूरी पाकिस्तान। त जेको IMF जी आहे शराइत जेके आहिनि उन जे तहत ॿियनि सूबनि उन ते अमल करे छॾियो आहे। हाणे सिंध रुॻो बचियो आहे ऐं इहो सॼो ब्लेम चवंदा त जे सिंध इहो पास न कयो त IMF जेको बि आहे उहा अॻिते पंहिंजो प्रोग्राम न वधाईंदी। मजबूरी वारनि जी मजबूरी वारनि खे ख़बर हूंदी। बाक़ी रही ॻाल्हि त टैक्स एग्रीकल्चर टैक्स जेकॾहिं गवर्नमेंट हणे थी त असां सभु त उन फेर में न आहियूं, छो त असांखे बि लाज़मी नुक़सानु पवंदो। मजबूरी का कान्हे का। मजबूरी हिकिड़ी आहे त वफ़ाक़ जेको आहे उन IMF सां वाइदो करे चुको त असां ऐं 5% खां शुरू थींदी। KPK असेंबली ऐं पंजाब असेंबली उन्हनि इहे जेके टैक्सिस जा जेके आहिनि उहे बिल पास कया। ॿी का बि मजबूरी कान्हे का सवाइ इन शइ जी त सुभाणे ईअं न चवनि त IMF असांखे जेको आहे उहो सिंध जे करे उहा हिते न आई या असांखे उहा जेका कर्ज़ु हुयो उहो कर्ज़ु कोन ॾिनो। अदा मजबूरी असांजी कोन्हे। इहा IMF जे तरफ़ां हिकिड़ी शर्त आहे जेका रखी वई आहे असांजे मथां, पाकिस्तान जे मथां। इहो हिकिड़ो बोल्ड स्टेप आहे असांजे लाइ ऐं हिकिड़ो ज़हर जो घुट आहे जेको असांखे पीअणो पवंदो। मजबूरी आहे असांजी। असां हिन खां कुझु करे कोन था सघूं। इन शइ कॾहिं कॾहिं मजबूरी थींदी आहे ऐं ज़हर जो घोट जेको हूंदो आहे उहो पीअणो पवंदो आहे। 3 सूबनि अॻु में ई पंजाब, KPK ऐं बलूचिस्तान मंज़ूर करे वेठी आहे ऐं IMF जो इलाही घणो प्रेशर आहे। ईअं सम्झो त जेका पंहिंजे पेर ते कुहाड़ी पिया हणो। उनखे बचाइण जे लाइ असां सिंध ख़ासि सिंध वासी आहियूं, आबादगार सभई, के नंढा के वॾा, पर उनखे बचाइण ख़ातिर अॼु इहो रेज़ोल्यूशन पास कयो। मिसयूज़ कयो वियो आहे। उनजे ख़िलाफ़ु जेको फेडरल फ़ैसिलो कयो उन ते असांखे एहतिजाज ज़रूरु। अवाम ते ज़रई टैक्स लॻाइण मजबूरी आहे। IMF सां वफ़ाक़ी हुकूमत मुआहिदो कयो हो। पंजाब, KP ऐं बलूचिस्तान में कानून मंज़ूर थी चुको आहे। मजबूरी में सिंध खे बि उहो ज़हर जो ढुक पियणो पइजी रहियो आहे। सिंध असेंबली मेंबर जूं टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त असां मजबूरी में फ़ैसिलो कयो आहे। मजबूरी पाकिस्तान आहे। ॿियनि सूबनि IMF जूं शर्त पूरा करे छॾिया। जेकॾहिं सिंध हुकूमत अमल न कयो त चवंदा IMF प्रोग्राम अॻिते नथो वधे। जमील सुमरो चयो त का बि मजबूरी न आहे। सुभाणे वफ़ाक़ी हुकूमत वारा ईअं न चवनि त सिंध जे करे IMF कर्ज़ु न ॾिनो, उन करे उहो फ़ैसिलो कयो आहे। नईम कल चयो त असां पंहिंजे पेरनि ते पाण कुहाड़ी हणी रहिया आहियूं।
सिंध काबीना जे इजलास में NFC अवार्ड जी 2 सालनि जी रिपोर्ट पेश। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हिन वक़्तु 7 NFC अवार्ड 2010 खां हली रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि खे डिविज़नल पोल सां शेयर्स बाबति फंड्स मुंतक़िल कंदी आहे। डिविज़नल पोल में इनकम टैक्स, कैपिटल वैल्यू टैक्स, फीडरल एक्साइज़ ऐं कस्टम शामिल आहिनि। NFC अवार्ड जे डिविज़नल पोल मां पंजाब खे 51.74% शेयर्स मिलंदा आहिनि। सिंध खे 24.55% मिलंदो आहे। खैबर पख्तूनख्वा खे 14.62 ऐं बलोचिस्तान खे 9.9% शेयर मिलंदो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध खे 2022 में 498.68 बिलियन रुपया मिलिया हुआ। NFC अवार्ड जे गुज़िरियल 3 सालनि जी रियायतुनि जे मद में 77.16 बिलियन रुपया मिली चुका आहिनि। दहशतगर्दी जी लहर ॿीहर आई आहे। हीउ वक़्तु फ़र्क़ु ऐं सियासत करण जो न पर दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो करण जो आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सिक्योरिटी फोर्सिस जा जवान जाननि जूं कुर्बानी ॾेई रहिया आहिनि। क़ौम शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलाम पेश करे थी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो कोयटा में अमन अमान बाबति इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त कलात में इंतहाई ॾुख ईंदड़ वाक़ियो पेश आयो। 18 जवाननि शहादत माणी, 23 खारजनि खे जहनम भीड़ो कयो वियो। अॼु ज़ख़्मी जी इयादत कई, संदन हौसला बुलंद आहिनि। इंशाअल्लाह पाकिस्तान, बलोचिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा खे अमन जो गढ़ बणाईंदासीं। पंहिंजे सुफ़ियुनि में इतिहाद ऐं इतफ़ाक़ पैदा करण जी जेतिरी ज़रूरत अॼु आहे, शायदि पहिरियों कॾहिं बि न हुई। उमेद आहे त इंशाअल्लाह असां गॾिजी कामयाबु थींदासीं ऐं पाकिस्तान सुरखरू थींदो। उनखां अॻु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़, गवर्नर ऐं वॾे वज़ीर सां गॾु CMH कोयटा पहुची दहशतगर्दनि सां विढ़ंदे ज़ख़्मी थियल अहलकारनि जी इयादत कई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ज़ख़्मी अहलकारनि सां ॻाल्हाईंदे चयो त बलोचिस्तान जे अमन, तरक़ी ऐं ख़ुशहाली जे दुश्मननि जी नापाक इरादनि खे कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदासीं। वज़ीर आज़म हिकु ॾींहं जे दौरे ते अॼु कोयटा पहुतो। इसाक डार, ख्वाजा आसिफ, अता तारड़ बि साणुसि गॾु आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट कंहिं ख़ासि जी न आहे। ॿियनि सूबनि जे जजनि खे बि चांस मिलणु घुरिजे। सूबनि मां अञा वधीक जज अचणु घुरिजनि। चीफ जस्टिस ए आफरीदी सूबनि मां इस्लामाबाद हाई कोर्ट में 3 जजिस जे ट्रांसफर खे सुठो सवणो करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में प्रेस एसोसिएशन जे हल बरदारी तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस ए आफरीदी चयो त इस्लामाबाद वफ़ाक़ जी अलामत आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में 9 जज कानून तहत ट्रांसफर थिया आहिनि। जजिस जी मुक़ररी ऐं ट्रांसफर 2 धार मामला आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट में हिकु जज बलोची ॻाल्हाइण ऐं हिकु जज सिंधी ॻाल्हाइण वारो आयो आहे। उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे। सूबनि मां अञा वधीक जज अचणु घुरिजनि। चीफ जस्टिस चयो त सुप्रीम कोर्ट में बि वधीक जज जी ज़रूरत आहे। हर जज आज़ादु ऐं बाख़्तियार आहे। समूरो बार 3 जजनि ते पइजी वञे थो। जेको मुंहिंजो अख़्तियार आहे, बिना ख़ौफ़ ऐं ख़तरे जे इस्तेमालु कंदुसि। इस्लामाबाद हाई कोर्ट में ट्रांसफर कयल 3 नवनि जजनि कमु शुरू करे छॾियो। जस्टिस सरफराज़ ढोकर 3 केसनि जी ॿुधणीअ लाइ डिप्टी अटॉर्नी जनरल, एडिशनल अटॉर्नी जनरल 9 जजनि खे भलीकार चयो। लाहौर हाई कोर्ट खां बदिली करे इस्लामाबाद हाई कोर्ट में मुक़ररु कयल जस्टिस सरफराज़ ढोकर सीनियर योनी जज लाइ मख़सूस बेंच नंबर 2 में शामिल आहे। जस्टिस मोहसिन अख्तर कयानी अॼु खां इस्लामाबाद हाई कोर्ट जी बेंच नंबर 3 जी सरबराही कंदो। सूबनि मां 3 जजिस जी इस्लामाबाद हाई कोर्ट में मुक़ररी ख़िलाफ़ वकीलनि जी हड़ताल। इस्लामाबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन जे सॾ ते अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। लाहौर हाई कोर्ट बार जे सदर जो बि अदालतुनि में पेश न थियण जो ऐलान। मुस्लिम लीग नून जे सेनेटर इरफान सिद्दीकी चयो आहे त आला अदलिया जे समूरनि जजनि आइन जी पासदारी जो हलफ़ खंयो आहे। छा आर्टिकल 200 आइन जो हिसो न आहे? उहो आर्टिकल चवे थो त सदर कंहिं बि जज जी ॿी हाई कोर्ट में बदिली करे सघे थो। उन लाइ लाॻापियल जज जी मर्ज़ी ज़रूरी आहे। जारी कयल बयान में इरफान सिद्दीकी चयो त चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं ॿिनि लाॻापियल हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सां बि मुशावरत ज़रूरी आहे। तरजीह कंहिंखे ॾिनी वञे, वाज़े आइनी शिक खे या कंहिं ख़त खे। पीका एक्ट जो मक़सदु फेक न्यूज़ जो ख़ात्मो ऐं सोशल मीडिया जे ख़तरनि जो तदारक करणु आहे। सहाफ़त जी आड़ में सोशल मीडिया खे आज़ादु नथो छॾे सघिजे। पीका एक्ट में का तकरारी शिक आहे त साम्हूं आंदी वञे। असां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं। सुत्समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जूं लाहौर में तक़रीब दौरान ॻाल्हियूं। अता तारड़ चयो त मौजूदा दौरु जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे। असांखे दुनिया जो मुक़ाबिलो करण लाइ जदीद टेक्नोलॉजी ते ध्यानु ॾियणो पवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे खां 8 फेबरवरी ताईं चीन जो सरकारी दौरो कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चीनी सदर जी दावत ते चीन जो दौरो करे चीनी सदर वज़ीर आज़म समेत ॿी आला क़यादत सां धारदार मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातुनि में पाक चीन लाॻापनि ऐं वापार समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वेंदी। दहशतगर्दी, सिक्योरिटी सहकार, CPAC ऐं इलाइक़ाई मामलनि ते बि ॻाल्हियूं कई वेंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी नई एशियन गेम्स जे इफ़्तिताही तक़रीब में बि शिरकत कंदो। अलाह न करे दहशतगर्दी जो हिकु हमिलो पार्लियामेंट, ॿियो सुप्रीम कोर्ट ऐं टियों हमिलो GSP ते थिए त पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट ते हमले जो ट्रायल दहशतगर्दी टोड़ अदालत में हलंदो। GSP ते हमले जो ट्रायल मिलिट्री कोर्ट में थींदो।
मुंहिंजी नज़र में टई हमला हिक जहिड़ा ई आहिनि त फ़र्क़ु छो ऐं कीअं कयो पियो वञे। जस्टिस जमाल मंदोखेल जा सिविलियंस जे मिलिट्री ट्रायल जे फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस रिटायर्ड जवाद एस ख्वाजा जे वकील ख्वाजा अहमद हुसैन चयो त अदालत अहिड़ो दरवाज़ो न खोले जंहिंसां सिविलियन जो मिलिट्री ट्रायल थिए। जस्टिस अमीन खान जी रिमार्क्स में चयो त असां को बि दरवाज़ो न खोले रहिया आहियूं, असां रुॻो उहो ॾिसी रहिया आहियूं त अपील मंज़ूर कई वञे थी या रद्द थिए थी। जस्टिस हसन नज़र रिज़वी चयो त छा धमाका करण वारनि, मुल्क दुश्मन जासूसनि सां सहकार करण वारनि ऐं आम शहरनि में को फ़र्क़ु न आहे। अव्हां खे पंहिंजी दलीलनि में फ़र्क़ु करणु घुरिजे। ख्वाजा अहमद हुसैन चयो त मां कंहिं दहशतगर्द या जवाबदार जे दिफ़ा में दलील न ॾेई रहियो आहियां। सिविलियंस जो कोर्ट मार्शल मुमकिन हुजे हा त एक्वी तरमीम न करणी पवे हा। रमज़ान शुगर मिल्स रिफरेंस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं संदसि पुटु हमज़ा शहबाज जी बरत जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। लाहौर जी एंटी करप्शन कोर्ट में ॿुधणी थी। शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जे वकील अमजद परवेज़ पेश थी दलील ॾिना। अदालत दलील ॿुधणी बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं संदसि पुटु हमज़ा शहबाज जी बरत जी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे ॿुधणी 6 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी। फ़ैसिलो 6 फ़रवरी ते ॿुधायो वेंदो। 18 फ़रवरी 2019 ते नैब शहबाज शरीफ़ ऐं संदसि पुटु हमज़ा शहबाज ख़िलाफ़ रमज़ान शुगर मिल्स में रिफरेंस दाख़िल कयो हो। शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज ते शुगर मिल्स लाइ गंदे नाले खे 21 करोड़ रुपयनि सां क़ौमी नाणे जे ज़रिए तामीर कराइण जो इल्ज़ाम लॻायो वियो हो। पीटीआई पंहिंजी ॻाल्हियुनि जो अख़्तियार मूंखे ॾेई छॾियो आहे। अपोज़िशन लीडर उमर अयूब जी दावा। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमर अयूब चयो त हुकूमत जे हथ में कुझु बि न आहे। शहबाज शरीफ़ क़ौमी असेंबली में तक़रीर बि नथो करे सघे। 8 फ़रवरी ते पीटीआई सवाबी में कारो ॾींहुं मल्हाईंदी। अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह खे गिरफ़्तारी जो डपु ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो। दरख़्वास्त दाख़िल। नेब पारां बेरिया टाउन जे मालिक मलिक रियाज़ संदसि पुटु अली मलिक ऐं अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह समेत 33 जवाबदारनि ख़िलाफ़ एहतसाब अदालत में रिफरेंस दाख़िल करायो हो। जवाबदारनि ते इल्ज़ाम आहे त 2013 में सरकारी ऑफिसर जी मिलीभगत सां गैरकानूनी तौर सरकारी ज़मीन जा खाता तब्दील कराया। सरकारी ज़मीन जे गैरकानूनी मुंतक़िली सबबि सरकारी नाणे खे 708 अरब रुपयनि खां वधीक जो नुक़सानु पहुतो। एहतसाब अदालत जवाबदारनि खे नोटिस जारी कंदे 25 फ़रवरी ताईं जवाब जमा कराइण जी हिदायत कई हुई। नैब रिफरेंस में नामज़द क़ाइम अली शाह अॼु सिंध हाई कोर्ट पहुची ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ केस छो दाख़िल कयो वियो आहे उहा ख़बर अदालत में ई पवंदी। जन मुंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे उहे ई ॿुधाए सघनि था त मुंहिंजे ख़िलाफ़ को शायद आहे या न, मूंखे गिरफ़्तार कयो वेंदो या न, उहो अलाह बहितर ॼाणे थो। सिंध में अॼु खां 9 फ़रवरी ताईं पोलियो मुहिम शुरू। वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿारनि खे पोलियो खां बचा जा फुड़ा पियारे मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। सिंध में 5 सालनि खां नंढी उमिरि जे 1 करोड़ 6 लख ॿारनि खे पोलियो खां बचा जा फुड़ा पियारिया वेंदा। 82,000 पोलियो वर्कर जी हिफ़ाज़त लाइ 21,844 सिक्योरिटी हल्कर मुक़ररु। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुज़िरियल साल 2024 में सॼे मुल्क अंदरि 73 पोलियो जा केस रिपोर्ट थिया, जिन में 22 केस सिंध जा हुआ। पोलियो टीमुनि खे धमकाइण ऐं कम में रुकावट विझंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। वॾे वज़ीर पारां वालिदैन खे पोलियो वर्कर्स सां सहकार जी अपील। कराची में अदालती हुकुमनि बाद पेनू फ़क़ीरनि ख़िलाफ़ कार्रवायूं। पुलिस 34 आदि पेनू फ़क़ीरनि खे गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल पेनू फ़क़ीर हर ख़ासि ऐं आम हंधनि ते माण्हुनि खे परेशान कंदा हुआ। बिल्कुलु ठीकु हूंदे बि माज़ूरी हुअण जो ढोंग करे रहिया हुआ। कुझु ॾींहं अॻु सिंध हाई कोर्ट पुलिस खे पेनू फ़क़ीरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो हो। ऐं ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी 32 सालनि जी थी वई। अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी जी नंढी न्याणी आसफा भुट्टो अॼु पंहिंजी 32 सालगिरह मल्हाए रही आहे। बख़्तावर भुट्टो तरफ़ां दिलचस्प अंदाज़ में भेण आसफा खे वाधायूं ॾिनियूं वयूं। बख़्तावर भुट्टो हिकु केक जी तस्वीर शेयर कई, जंहिं ते संदसि आसफा सां गॾु तस्वीर आहे। पोस्ट जे कैप्शन में बख़्तावर भुट्टो आसफा खे टैग कंदे लिखियो त आसफा भुट्टो ज़रदारी खे सालगिरह मुबारक हुजे। असांखे संदसि समूरनि कामयाबियुनि ते फ़ख़ुरु आहे। असांखे उन्हनि समूरनि शयुनि ते फ़ख़ुरु आहे जेके हुन हिकु चूंडियल एमएनए ऐं ख़ातून अवल तौरु ख़ासि कयूं आहिनि। बख़्तावर भुट्टो उहो बि लिखियो त मुंहिंजे 3 ॿारनि जी सभ खां प्यारी आंटी हुअण ते बि असांखे फ़ख़ुरु आहे।